चौमासे जी बरसातुनि जिथे पूरे सिंध में तबाही मचाए छॾी आहे, उते बिरिया सिटी जे आसपास वारे इलाइक़नि ऐं ॻोठनि में ॻोठ जेंदो कीरियो, ॻोठ दरिया ख़ान जलवाणी, ॻोठ ग़ुलाम हैदर अराई, ॻोठ दाली समेत ॿियनि में आबादगारनि जा मुख़्तलिफ़ फ़सुल सख़्तु मुतासिर थी विया आहिनि, जंहिं में वोण जो फ़सुलु, तिर, सारियूं, कमद ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं भाॼियूं शामिल आहिनि। आबादगारनि जी ज़मीनुनि में 2 खां 3 फुटनि ताईं पाणी बीठल आहे, जंहिं सबबु आबादगारनि खे लखनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, जॾहिं त ॿनियुनि मां पाणी निकाल थियण जो को बि बंदोबस्तु न थी सघियो आहे। हिकु पासे इहा सूरतहाल आहे त ॿिए पासे ग़रीब मिस्किन मारू माण्हुनि जे चौपाए माल जो चारो पिणु बरसाती पाणी हेठि अची सख़्तु मुतासिर थी वियो आहे, जंहिं सबबु मारू माण्हू सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बिरिया सिटी जे आबादगारनि सिंध हुकूमत तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां इहा घुर कई आहे त बरसाती पाणी सबबु संदनि फ़सलनि जे लखें रुपयनि जो नुक़सान जो अज़ालो करण सां गॾु फ़सलनि में बीठल बरसाती पाणी निकाल कराए ॾिनो वञे। कैमरामैन अकबर अली सां गॾु राणा राशिद अली, सिंध TV न्यूज़, बिरिया सिटी।